टाउन कमेटी गेट ते जिथे वार्ड नंबर 10 वार्ड नंबर 11 जा जेके आहिनि अवाम एजाज करे अचो उन सां ॻाल्हि ॿोल कयो। अज़ीम कॉलोनी जी रहवासी धरणो हुयो वेठा आहिनि। जेको पाणी जो निकाल हुन वटि कोन्हे, हुन जे पाणी जो निकाल जेको आहे हुन जे पाणी घरनि में थो वञे। हू उन्हनि जे लाइ ॿियो ॾींहुं अॼु धरणो आहे। तव्हां असां सां गॾिजी सर्वे कयो ऐं जेके कम तो कराया आहिनि उहे ॾसियो ऐं उहे कम जेके थिया आहिनि उहे 2 नंबर कम थिया आहिनि। को बि कमु सही न थियो आहे। जेको अॼु ॾींहं ताईं मुंहिंजी एप्लीकेशनूं चेयरमैन जे ऑफिस में पिया आहिनि, जेके उनजी रिसीव कापियूं मूं वटि पिया आहिनि त कमु ग़लति थिया आहिनि। अज़ीम कॉलोनी जा रहवासी गुज़िरियल 2 ॾींहंनि खां पंहिंजे मुतालबनि जे लाइ हिते बुख हड़ताल ते वेठा आहियूं। अञा ताईं असांजे मसइलनि ते कंहिं बि इंतिज़ामिया को बि राब्तो न कयो आहे। असीं ॿुधाइण था चाहियूं उन्हनि खे त असीं मरण घड़ी ताईं बि हिते वेहंदासीं। असां पंहिंजे MPA साहब खां मुतालबो था कयूं त ऐं DC साहब खां त हू इन शइ जो नोटिस वठनि। अज़ीम कॉलोनी रहायशी टाउन कमेटी के खिलाफ़ एहतजाज भरपूर वीचारा वेठा आहिनि पंहिंजे हक़नि लाइ। मां सम्झां थो, मां मुतालबो कयां थो पाकिस्तान तहरीके इंसाफ़ जो जनरल सेक्रेटरी एज़ थियण ते DC साहब सां, DC साहब थोरो हिन ते नज़र विझ ऐं बजाए तव्हां किथे लॉकडाउन हिन ते परेशानी महिरबानी करे उहा चौकीदारी छॾियो। इहो तबाही जो मंज़र असां न थियण ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह असां धरणे जो अञा बि वधीक। ऐं सकरण जे अज़ीम कॉलोनी जा रहवासी अॼु साफ़ी चौक ते उन्हनि नाकामनि जा किस्सा खणी मीडिया ॾो दाइनि पिया त असांजे अज़ीम कॉलोनी के में जेको गंदो पाणी छोड़ करण जो सिलसिलो जारी है सारी है उहो बंदि कयो वञे ऐं गंदे पाणी सबबु मलेरिया जहिड़ियूं वबाई बीमारियूं ज़ोर ऐं शोर सां पंहिंजे बीमारियूं पकड़जनि पियूं। उन सिलसिले में गंदे पाणी सबबु माण्हू बीमार थियनि पिया। पर अफ़सोस सां चवणो थो पए अॼु अज़ीम कॉलोनी जा रहवासी अॼु उन्हनि खे ॿियो ॾींहुं आहे 50 सेंटीग्रेड जी गर्मी में वेठा आहिनि। पर चेयरमैन साहब के कन ते जूं नथी चुरे। असां केतिरा ई दफ़ा DC खे, SDM खे, टाउन ऑफिसर खे, टाउन चेयरमैन खे सभिनी खे लिखत में रूबरू मुलाक़ातूं करे पंहिंजी शिकायत कई आहे। पर शायदि असांखे उहे माण्हू तस्लीम ई कोन था कनि। जेकॾहिं हू असांखे इंसान तस्लीम कंदा त असांजी नंढड़ी दाह ते यकदमि एक्शन खणी पंहिंजो पाणी बंदि कंदा, गंद किचिरो हेॾो ख़तमु कंदा। पर न हिननि पॉइंट सॼे शहर जे हेॾे ठाही आहे। असां माण्हू न आहियूं। तव्हां वार्ड नंबर 10 ऐं वार्ड नंबर 11 जे आवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि ऐं जेको अज़ीम कॉलोनी में जेको गंद किचिरो आहे उहो हितां खणाए ऐं कंहिं साइड ते रखियो वञे ऐं असांजो जेको पूरे सकरण तालुके जो जेको पाणी जो निकाल असांजे अज़ीम कॉलोनी ॾांहुं अचे पियो ऐं असांजे घरनि में पाणी बीठो आहे। हिन जो चवणु आहे टाउन कमेटी जो चेयरमैन ऐं DC साहब, MPA ऐं MNA खे गुज़ारिश आहे त बराए महिरबानी असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। कैमरामैन फयाज़ चांडियो सां गॾु नियाज़ चांडियो, टाइम न्यूज़ सकरण।